में सब्र करण जी ताकत ऐं बर्दाश्त कोन्हे मूसा अलैहिस्सलाम खे। सो फरमाईंदा ठीक आहे, हादा फिराक़ु बैनी व बैनिक, ही जेको आहे मुंहिंजे ऐं अव्हां जे विच में फ़ासिले वारी जगह आहे। हाणे मां तव्हांखे इन्हनि टिनि वाक़िअनि जी तावील थो ॿुधायां। पहिरें वाक़े जी तावील ॿुधाई, फरमाईंदा अम्मा सफ़ीनतु फ़कानत लिमसाकीन यअमलून फिल बहरि फ़अरदतु अन अईबहा। फरमाई बेड़ी जेका आहे मिस्कीननि शख़्सनि जी मिस्कीननि जी हुई, उहे मिस्कीन हिन बेड़ीअ ते कमाए करे गुज़र सफ़र कंदा हुआ। मां इरादो कयुमि त हिन बेड़ी जे अंदरि सुरा कयां ताकि पोयां जेको ज़ालिम बादशाह हो सलामत बेड़ियूं खसे पियो, उन खां इहा ऐबदार बेड़ी हुजण जे करे बची पवे। फरमाईंदा व अम्मल गुलाम फ़कान अबवाहु मुमिनैन फ़ख़शीना। फरमाई जैसी दे ॻाल्हि आहे उन छोकिरे जे मारण जी, क़त्ल करण जी, अल्लाह पाक इल्म लुदनी सां मूंखे इहो इल्म अता फरमायो त इन जा अबवाह यानी इन जो माउ पीउ ईमानदार आहिनि। ख़ौफ़ हुयो त इहो वॾो थी करे अहिड़ो बदबख़्त थींदो जो पीउ खे बि परेशान कंदो, माउ खे बि परेशान कंदो। हिकु त इहो आहे जो नाफ़रमानी करे, सरकशी करे उन्हनि खे परेशान करे, ऐं ॿियो वरी इहो आहे त एतिरो नाफ़रमान थिए जो पीउ माउ खे काफ़िर बणाए करे बीहो। हाणे जेका औलाद पीउ माउ खे सरकशीअ ते आणे, औलाद जा बि त हिकिड़े क़िस्म जा आज़माइशूं आहिनि न औलाद जूं बि। ईअं न आहे त हर क़िस्म जी नबियनि जी औलाद नाफ़रमान थी आहे। अवां असांजी कहिड़ी औकात आहे? तंहिंजे करे औलाद जी तरबियत जो फ़िक्र कंदे कंदे न त चवंदा आहिनि न त पालण में त जानवर बि पालनि था पंहिंजे बचनि खे। जेकॾहिं इंसान पंहिंजा बच्चा पालिया त कहिड़ो फ़र्क़ु पए, पर जेकॾहिं इंसान पंहिंजे बच्चनि जी तरबियत न कई, उन्हनि खे दीन जो इल्मु न ॾिनई ऐं उन्हनि खे अख़लाक ऐं दुनिया जे उथण विहण जो वहिंवार न सेखारियईं त हिन जे तरबियत न करण जो ज़िम्मेदार पाण तरबियत करे। उन खां बाद में इहो जेको आहे बरी ऐं आज़ादु आहे। इहा तरबियत, औलाद जी तरबियत वॾी ज़िम्मेदारी आहे, वॾो मसइलो आहे। औलाद जी तरबियत वॾी ज़िम्मेदारी आहे, वॾो मसइलो आहे। काश जो जेको आहे इनखे पंहिंजा वालिदैन औलाद जी तरबियत खे अहमियत सम्झनि। मां जेको आहे अव्हां जे विच में वेठो आहियां, हिन जो बुनियादी वजह हिकिड़ो इहो बि आहे, औलाद जे घर में हुजण जे करे औलाद जी तरबियत जे करे वेठो आहियां। सो औलाद जी तरबियत जेको इंसान हुनजी ज़िम्मेदारी सम्झे ऐं जेको हुनजी अहमियत सम्झे, हिकु हिकु सेकंड जी, हिकु हिकु शइ जी ख़्यालदारी रखणी पवंदी। अव्हां पंहिंजी औलाद जी तरबियत करे ॾिसो, उन खां बाद में पोइ ॾिसो त वॾी थिए थी औलाद, अव्हां उन्हनि जो फल ऐं सवाल केॾा वेठा कयो। इहे दुनिया जे अंदरि घटि वधि थींदियूं रहंदियूं आहिनि। हिकिड़े माण्हू तरबियत बि कई पोइ बि औलाद नाफ़रमान थींदो आहे। पर अक्सर जेको आहे इंसान जहिड़ी तरह रिज़्क़ कमाइण जे लाइ माण्हू महिनत करे थो, अल्लाह रिज़्क़ ॾे थो, करे न बि ॾे थो। अहिड़े नमूने सां तरबियत जे अंदरि बि आहे। इंसान जेको आहे पंहिंजी महिनत करे थो, पोइ करे हुनजो सबर मिले थो, करे न बि मिले थो, पर कानून त इहो ई आहे न त इंसान जेको आहे पंहिंजी कोशिशि कंदो। सो फरमाईंदा व अम्मल गुलाम फ़कान अबवाहु मुमिनैन फ़ख़शीना अन युरहिक़हुमा तुग़यानन व कुफ़रा। फरमाईंदा असां ख़ौफ़ कयोसीं त इहे वॾो थींदो त हिन औलाद खे पंहिंजे अबे अम्मा खे सरकश बनाईंदो या उन्हनि खे काफ़िर बनाए छॾींदो। अल्लाह पाक ग़ैबी क़ुव्वत मां हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खे हिन जो सॾु ऐं ॾसु ॾियणु फरमायो। तंहिंजे करे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम हुनजी मुंडी वठी मरोड़ी करे हुनखे मारे छॾियो। जेको पीउ माउ जे लाइ नाफ़रमानी जो सबबु बणिजे या पीउ माउ खे काफ़िर बणाए छॾे, हिन खां त भलो आहे त अहिड़ी औलाद हुजे। बहरहाल इहो हुकुम ख़िज़र अलैहिस्सलाम खे, असांजे अव्हां खे इहो हुकुम कोन्हे। असांजे अव्हां खे कंहिंखे बि ॿारनि जो कोई हुकुम कोन्हे। असांजे अव्हां खे तरबियत जो ऐं पंहिंजी महिनत जो हुकुम आहे, बाक़ी उन खां अलावा कंहिं शइ हुकुम न आहे। बाक़ी फरमाइनि था त जॾहिं हिन जे पुट खे हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम मारियो त उन खां बाद में अल्लाह पाक उन वालिदैन खे जंहिंजो ही बच्चो हुयो उनखे रब साईं धीउ अता फरमाई ऐं उन अहिड़ी धीउ अता फरमाई जंहिंजी शादी बि नबीअ सां थी। वरी उन्हनि मां जेका धीउ पैदा थी त अल्लाह तबारक व तआला उनखे बि वरी न जेको उन जेका धीउ जेका पाण ई उन ते अॻिते हली करे उन धीउ मां जेको पैदा थियो, अल्लाह पाक उनखे बि नबी बनाए फरमाई। इहो हिकिड़ो तारीख़ में अचे थो। बहरहाल अल्लाह पाक जेको आहे इहो इल्मु अता फरमायो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खे। फरमाईंदा अन युरहिक़हुमा तुग़यानन व कुफ़रा फ़अरदना अन युबदिलहुमा रब्बुहुमा ख़ैरन मिन्हु ज़कातन व अक़रब रहमा। असां इरादो कयोसीं त इन जी जाइ ते इन जे अबे अम्मा खे बदिले में बि भली छॾींदासीं। हाणे हुन अल्लाह पाक पुटु खसियो, नाफ़रमान हुयो, वरी अल्लाह पाक धीउ अता फरमाई जेका फर्माबरदार बनी, जंहिंजे करे मालूम इहो थियो त जेकॾहिं नाफ़रमान पुटु आहे उन जे मुक़ाबले में जेकॾहिं धीउ फर्माबरदार आहे त इहा नाफ़रमान पुट खां हज़ार दर्जा बहितर। हिकिड़ो पुटु आहे नाफ़रमान, चवण ई कोन थो वठे अबे अम्मा खे। इन खां भलो आहे धीउ आहे फर्माबरदार आहे, उहा भली न, तरबियत वारी भली न।
ऐं असां वटि असां तजुर्बो कयो आहे, असां ॿारनि में बि पढ़ायोसीं, हिन में छोकिरनि में बि छोकिरनि में बि पढ़ायोसीं, पर जेतिरो अदब अख़लाक ऐं जेतिरी इल्म ऐं दीन जी जेका जुस्तजू आहे ऐं उनजी गिणती ऐं फ़िक्र आहे, जेतिरो नियाणियुनि जे अंदरि आहे न, छोकिरनि में कोन्हे। छोकिरनि जे अंदरि उस्ताद जो अदब बि कोन, पीउ माउ जो अदब बि कोन, ऐं नियाणियुनि जे अंदरि उस्ताद जो एतिरो अदब, पीउ माउ जो एतिरो अदब जो छा ॿुधायो। ऐं एतिरियूं परहेज़गार नियाणियूं बि जेको आहे असांजे इल्म में आयूं जो मतिलबु गुनाह त पंहिंजी जाइ ते, पर गुनाह जे सोच ई उन्हनि जे बारे में कोन। एॾी अल्लाह तबारक व तआला नियाणियुनि जे अंदरि असमत रखी आहे, एॾी असमत अल्लाह पाक रखण फरमाई आहे। अहिड़ियूं नियाणियूं बि असां वटि पढ़ियूं जंहिंमें मतिलबु हिकिड़ो त थींदो आहे न, उनखे गुनाह जे तरफ़ माण्हू माइल करे या का ग़लति ॻाल्हि करे, त ग़लति ॻाल्हि जेकॾहिं उते थिए त उनजे तरफ़ तवजो ई कोन, बजाए इन जे माण्हू उन ते कमेंट करे, उन ते ॻाल्हाए त बाबा हीअ शइ ग़लति आहे, छा आहे, चुप, माना ॼण त इन रॉन्ग साइड जी उनखे ख़बर ई कोन्हे। अहिड़ियूं पाक तहारत जेके नियाणियूं बि अल्लाह तबारक व तआला मुआशरे जे अंदरि पैदा कयूं। सो इन्हनि जेको आहे मुआशरे जो मान बि मथे कयो अल्लाह पाक, उन्हनि जे अंदरि दीन जो जज़्बो, दीन जी तालीम, रातियुनि जो मुताला करणु, रातियुनि जो पढ़णु, ऐं जेको आहे इल्म दीन सां लगाव, उन्हनि जी महिनत, पोइ इहे जेके आहिनि ॼण त फ़रिश्तनि वारी अल्लाह पाक सिफ़त उन्हनि जे अंदरि पैदा करणु फरमाई। सो फरमाई त उन्हनि जी जाइ ते अल्लाह उन्हनि खे वरी नियाणी अता फरमाई। फरमाई त ज़कात व अक़रब रहमा, उन जे बदिले में, ऐं उहो इन खां वधीक जेका आहे रहमदिल हुजे। फरमाई व अमल जिदार, हाणे वरी टियों जेको ताबीर हुयो, फरमाई त जाते भित जी ॻाल्हि आहे, फकान लिग़ुलामैनि यतीमैनि फिल मदीना। फरमाई त भित जी ॻाल्हि जेसीं ताईं आहे त ॻोठ में उन्हनि जो अबो जेको वफ़ात करे वियो हुयो, उन भित जे हेठां खज़ानो पूरे करे वियो। अब इहे अहिड़े क़िस्म जा वाक़िया ॿुधंदा हुआसीं त खज़ाना जेके ज़रूरु न आहे त रुपये जी सूरत में हुजे, सोन जी सूरत में, या कहिड़ी बि शइ में, इन जी वज़ाहत जेका इन्हनि शयुनि जे अंदरि कोन्हे। सो उन खज़ानो जेको आहे हेठां पूरे मथे हुनजे भित ठाहे छॾी। हाणे भित किरण वारी जेकॾहिं इन हालत में किरी पिया त बचा नंढा हुया, उन्हनि जो खज़ानो ॿियनि जे हथ लॻी वञे हा। तंहिंजे करे अल्लाह पाक ख़िज़र अलैहिस्सलाम खे आर्डर ॾिनो, फरमाई त इहे अञा छोकिरा वॾा न थिया आहिनि, जेसीं ताईं बालिग़ थियनि, सम्झ जहिड़ा थियनि, पंहिंजो माल संभालण जहिड़ा थियनि, तेसीं ताईं जेको आहे इन भित खे वरी तामीर कर, ताकि भित सदा रहे, इन्हनि जो खज़ानो महफ़ूज़ रहे। अल्लाह कुदरती तौर ते उन्हनि जे हलाल खज़ाने जे महफ़ूज़ करण जो बंदोबस्त करणु फरमाए। फरमाई त वअम्मल जिदारु फकान लिग़ुलामैनि यतीमैनि फिल मदीना। फरमाई ब गुलाम हुया, छोकरा हुया, यतीम हुया शहर जे अंदरि। वकान तहतहु कंज़ुल लहुमा, उन भित जे हेठां खज़ानो हुयो उन्हनि ॿिन्ही जे लाइ। वकान अबूहुमा सालिहा, फरमाई उन्हनि जो अबो नेक सालिह हुयो, अल्लाह खां दुआऊं घुरी वियो हुयो, अल्लाह पाक खे दरख़्वास्त करे वियो हुयो, अल्लाह पाक मुंहिंजे इन खज़ाने जी तूं हिफ़ाज़त फरमाजांइ, बग़ैर माण्हुनि जे, बग़ैर मख़लूक़ जे, अल्लाह तबारक व तआला इन भित जे हेठां पूरे खज़ाने जी ॾिसो त कीअं हिफ़ाज़त करणु फरमाई। फरमाई त वकान अबूहुमा सालिहा, उन्हनि जो अबो नेक सालिह हुयो। नेक सालिह अबो बि इंसान जे लाइ वॾी नेमत आहे। जंहिं वटि अबो अम्मा नेक ऐं सालिह मौजूद आहिनि, उहे क़दुरु कनि पंहिंजे अबे अम्मा जो, ऐं अबे अम्मा जो नेक ऐं सालिह हुजणु अल्लाह जी वॾी रहमत आहे। भली बज़ाहिर अवां असांखे उन्हनि जी का कमु या जेका उन्हनि जी का मदद सम्झ में न बि अचे, तॾहिं बि वालिदैन जी मौजूदगी घर में बि अल्लाह पाक जी वॾे में वॾी रहमत आहे। सिर्फ़ु मौजूदगी, भली घणी न के कम अचनि, छा मौजूदगी बि वॾी रहमत आहे वालिदैन जी पंहिंजे घर जे अंदरि। सो फरमाईंदा फअराद रब्बुक अन यबलुगा अशुद्धहुमा, अल्लाह चाहियो त इन्हनि जी उमिरि वॾी थिए, पंहिंजी जवानी खे पहुचनि, वयस्तखरिजा कंज़हुमा, ऐं वॾा थी करे पंहिंजी उमिरि खे पहुचनि, पोइ भित करे त पंहिंजो खज़ानो खणनि पंहिंजे अबे जो कुरियल। रहमत मिर रब्बिक, इहा गोया के तुंहिंजे रब जे तरफ़ खां इन्हनि जे मथां रहमत आहे। वमा फअलतुहु अन अमरी, हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम फरमाया मूसा अलैहिस्सलाम खे, इहे जेके बि टे मामला कयमि, इहे मां पंहिंजी मर्ज़ी सां न कयमि, बल्कि इन्हनि सभिनीनि जो हुकुम मुंहिंजे अल्लाह जो मिलियल हुयो। फरमाई त ज़ालिक तअवील मा लम तस्ति अलैहि सब्रा, फरमाई त इहा तावील आहे, इहो ताबीर आहे उन्हनि टिनी शयुनि जो जिन ते तूं सब्र न करे सघे। अल्लाह पाक कंदो आहे। अल्लाह जे क़ुरान खे सम्झण